ही तुफैल रंद साफ़ी जेको क़तल थियो आहे, इन्हनि मुंहिंजो 2022 में पुट आमिर अली इन्हनि मारियो, इनजे भाउ मारियो जमील, जेको इन माल ताईं बि रूपोश आहे। अॼु मां पंहिंजे पुट जो पांध करे वियो आहियां। मां एसपी खे इहा गुज़ारिश कंदुसि त कंहिं ग़रीब खे या ॿिए खे तंग न करे। मां मारियो आहे, सरेआम मारियो आहे। मुंहिंजो इन्हनि पुट, इहे ॿई भाउ जमील ऐं तुफैल मुंहिंजो पुट 22 साल जो इन्हनि क़तल कयो। ऐं ॿियो मुंहिंजो भाउ मोहम्मद शाह मीर खे इन महिल माज़ूर करे छॾियो आहे, उनजी जंग ख़तमु आहे। 4 माण्हुनि खे इन्हनि मारियो। इहे साफ़त जे ज़ोर ते इन्हनि असांजा क़तल बि कया, असांजा फटी बि कया। साफ़ियनि खे जेको साफ़ी थिए न, उनखे गवर्नमेंट लेसन ॾेई छॾींदी आहे त तव्हां वञी माण्हू मारो। उन खां पोइ मां सुल्तान रंद साहब खे चवंदुमि, तूं किथे हुएं जॾहिं मुंहिंजा माण्हू मोया ऐं मुंहिंजा बच्चा रुना? उन महिल किथे को मुंहिंजी लाइफ या कंहिंजी मुंहिंजी वीडियो हलाई? मां तोॾे वैसा कयूं, मां तोॾे पैगाम कया, मैसेज कया, कॾहिं मुंहिंजी इन महिल डेटा पंहिंजी चेक कर, कॾहिं मुंहिंजी हलाई वीडियो, कॾहिं मुंहिंजे लाइ ॻाल्हाई? तूं साफ़ी आहे। ॿियो नुमान सिंधी, तव्हां साफ़ियनि खे जेको आहे न गवर्नमेंट लेसन ॾेई छॾियो आहे, तव्हां दुनिया जा माण्हू मारो, तव्हांखे ख़लक कुझु कोन चवंदी। मारींदा वे त तव्हांजा बि मरदा। इनजो भाउ इन तुफैल जो इन महिल बि रूपोश आहे, जेको जमील नाले खां, ऐं ॿियो इनजो सौट रूपोश आहे माजिद, ॿियो रूपोश आहे कौसर। 3 माण्हू इन महिल मुंहिंजे पुट जे केस में रूपोश आहिनि। 4 साल थी विया आहिनि। मां सां कोई इन्हनि न फ़ैसिलो कयो आहे, न का ॻाल्हि कयो आहे। बाक़ी इन्हनि जो छोकिरो अॻे मोयो, उहो मां न मारियो आहे। मां पहिरें बि लाइफ में चयो, मां अॼु बि चवां थो, अॻे हिन जे घर में माण्हू मोयो, उहा माते एफआईआर कराए, हिननि मुंहिंजा घर ठाराए, का शइ न छॾी असांजी पोयों। सिर्फ़ु साफ़ ज़ोर ते साफ़ियनि खे खणी पुलिस खे ब्लैकमेल करे मुंहिंजो सॼो इन्हनि नुक़सानु कयो। अॼु मां पंहिंजो पांध कयो आहे। एसपी साहब खे मां गुज़ारिश कंदुसि त ॿिए कंहिंखे ग़रीब खे गुलबे खे तंग न करे। मां क्लियर करे छॾां थो। अस्सलाम वालेकुम।